नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे लाहौर ख़बर ॾींदा आहियूं त UAE हंदड़ साल IPL जे मेज़बानी जे लाइ तयारु आहे। कोरोना वायरस सबबि इंडियन प्रीमियर लीग मुलतवी थी वई आहे। PCCI वॾी शिदत सां इन ॻाल्हि जो मुंतज़िर आहे त हंदड़ साल अक्टूबर-नवंबर में ऑस्ट्रेलिया में शेड्यूल T20 वर्ल्ड कप मुलतवी करण जो बाक़ाइदा ऐलान कयो वेंदो त जीअं उनखे पंहिंजी लीग करण जो मौक़ो मिली वञे। भारत में कोरोना केसिस जो अंग 10 लख खां वधी वियो आहे। ॿिए तरफ़ UAE में 50,000 मरीज़ साम्हूं आया आहिनि। वर्ल्ड कप मुलतवी थियो त IPL इमारती सरज़मीन ते करण जा इम्कान वधी विया। BCCI जे सदर सारो कोंगलो चंद ॿियनि उहिदेदार न्यूट्रल वेन्यू जो इशारो ॾेई चुका आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।